हिन महीने में अलाह तबारक व तआला जन्नत खे नए से सिंगारींदो आहे हिन जे लाइ। हा, अहिड़ो सिंगारींदो अथसि वरी तमामु बहितर वरी सिंगारींदो अथसि। अलाह तबारक व तआला हुनखे हुस्न सां, जमाल सां, कमाल सां, पंहिंजे सफ़ान सां अहिड़ो हुनखे सिंगारींदो आहे जंहिंजी गर्दन आहे। रमज़ान शरीफ़ जे करे जन्नत में हवाऊं बि अजीब क़िस्म जूं ख़ुशबूदार हूंदियूं आहिनि। रमज़ान शरीफ़ जे करे जेके हूरूं जन्नत में रहनि थियूं उहे बि जन्नतियुनि जे लाइ इंतज़ारु कंदियूं आहिनि त जो इहे असां वटि आया। उहे हूरूं वीचारियूं जेके ॾुखिया मर्द हूंदा आहिनि हिते पंहिंजे घर वारनि वटि न मञींदियूं आहिनि उन्हनि खे, उहे हुनखे चवंदियूं आहिनि कमबख़्त तो ॿाहिरि मथां जान छुटंदसि पोइ असां हिन जी इज़त कंदासीं, तव्हां हिन जो ख़्यालु नथा करियो, असां वटि ईंदो त असां इज़त कंदासीं। उतो मिठियूं बिशारतूं मोकिलींदियूं आहिनि। अलाह ताला हुनखे ॿुधाईंदो आहे, चवराईंदो आहे त फलाणी औरत पंहिंजे मर्द जी बेफ़रमान आहे, फर्मा बरदारी नथी करे, उहे उते हुनखे चवंदियूं आहिनि त इहो नेक आहे, सालिह आहे, निमाज़ी आहे, चङो आहे, निभागी तूं जेकर नथी मञे त असां हिनखे इज़त कंदासीं, तूं वञी करे बि पवंदी। एॾियूं ॻाल्हियूं न नाइमात भला नबी असां उहे आहियूं जो असुल पुराणियूं न थींदियूंसीं, न हुस्न न जमाल ज़ाहिर थींदो, न जवानी का वेंदी, न ख़ूबसूरती ज़ाहिर थींदी, अजीब अजीब क़िस्म जा शेर चवंदियूं आहिनि उहे ईअं पंहिंजे सिक में।